خدیجۃ الکبریٰ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین الصلاۃ والسلام علی سیدنا محمد وآلہ الطیبین الطاہرین المعصومین اما بعد فقد قال اللہ تبارک و تعالی فی قرآن المجید بسم اللہ الرحمن الرحیم این یشرب بہ المقربون۔ ناظرین السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ سب کا پہری امام زمانہ علیہ الصلوۃ والسلام کی بارگاہ میں، رسول خدا صلی اللہ علیہ وآلہ وسلم کی بارگاہ میں، تمام مومنین کی بارگاہ میں وفات بی بی ام المؤمنین خدیجۃ الکبریٰ سلام اللہ علیہا جی موقع تے تعزیت تسلیت پیش کیا تھو۔ بی بی ام المؤمنین خدیجۃ الکبریٰ سلام اللہ علیہا جو کھوڑ ساری فضیلتوں ہیں، جے مجا ایک یہ ہے کہ رسول خدا صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے متھاں عورتن مجھاں سب کھاں پہریاں ایمان آنن واری رسالت جی تصدیق کرن واری ہستی جناب خدیجۃ الکبریٰ سلام اللہ علیہا ہے۔ رسول خدا صلی اللہ علیہ وآلہ وسلم گھر میں تشریف فرما ہوا، جبرائیل علیہ السلام اچھی کرے فرمائن تا پیا یا رسول اللہ یہ خدیجہ ہے، ہن جے متھاں اللہ تبارک و تعالی جا سلام ऐं मुंहिंजा सलाम हुजनि। ऐं अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमायो ख़दीजा सलाम अल्लाह अलैहा जे लाइ त अल्लाह तबारक व ताला जन्नत में ख़दीजा जे लाइ सब्ज़ रंग जो घर ख़ूबसूरत बणायो आहे। जनाब ख़दीजतुल कुबरा सलाम अल्लाह अलैहा उहा हस्ती आहे जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त जन्नत जूं अज़ीम तरीन औरतूं चार आहिनि जंहिं मंझां हिकु ख़दीजतुल कुबरा सलाम अल्लाह अलैहा। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जॾहिं हिन आयत सूरह मुतफ़िफ़ीन आयत नंबर 28 ऐन यशरबु बिहिल मुक़र्रबून जी तफ़सीर फरमाइनि पिया त रसूल ख़ुदा इरशाद फरमायो इन मुक़र्रबून मां मुराद मां आहियां, मुंहिंजो भाउ अली आहे ऐं मुंहिंजी ज़ौजा ख़दीजतुल कुबरा आहे ऐं उनजी औलाद आहे। जनाब ख़दीजतुल कुबरा सलाम अल्लाह अलैहा रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते फ़क़त ईमान न बल्कि ईमान आणण खां पोइ पंहिंजी दौलत माल और मिल्कियत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां निछावर करे छॾियो, इस्लाम जे मथां क़ुर्बान करे छॾियो। जनाब ख़दीजतुल कुबरा सलाम अलैहा उहो वक़्तु बि ॾिठो त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तशरीफ़ खणी आया, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीवी ख़दीजतुल कुबरा सलाम अलैहा फरमाए थी पई या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल पाड़े सिरी असां सां सुठो सलूक न पिया करनि ऐं सलाम न पिया करनि। पहिरियां औरतूं ईंदियूं वेंदियूं हुयूं पर हाणे कोई बि अचे वञे नथो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो अल्लाह तोसां गॾु आहे। अज़ीज़ान, अल्लाह तबारक व ताला असांजी भेनरुनि खे माइरुनि खे जनाब ख़दीजतुल कुबरा सलाम अल्लाह अलैहा मलिकतुल अरब जी सीरत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।